पेशावर में ज़ुल्हज जो चंड नज़र अची वियो। चंड नज़र अचण जो हतमी ऐलान मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी कंदी। कराची में मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद की सदारत हेठि मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी के इजलास में मौसमियात खाते जा नुमाइंदा भी शरीक। पेशावर के ज़ोनल कमेटी जो चवणु आहे त केपी में चंड नज़र अचण जूं शाहिदियूं मिली वयूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की बीजिंग में चीनी वज़ीर आज़म का पोइ चीनी सदर सां भी मुलाकात। पाक चीन इक़्तिसादी राहदारी के अपग्रेडेशन सां गॾु सियासी, सिक्योरिटी, इक़्तिसादी ऐं वापारी लाॻापा वधाइण ते इत्तेफ़ाक़। बीजिंग पहुचण ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ की शानदार आजियां। चीनी हममनसब ली चियान खेसि भलीकार चयो। ॿिन्ही विच में वफ़दनि जी सतह ते मुलाक़ात दौरान मुख़्तलिफ़ शोबनि में मुफ़ाहिमती यादाश्तुनि ते सयूं कयूं वयूं। चीनी हममनसब खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ चीनी सदर शी जिनपिंग सां भी डिघी मुलाक़ात कई। ॿिन्ही मुल्कनि में भाईवारी खे मज़बूत करण ते इत्तेफ़ाक़। वज़ीर आज़म चयो आहे त सीपेक पाकिस्तान की समाजी ऐं इक़्तिसादी तरक्की में निमाया किरदार अदा कयो आहे। चीनी वज़ीर आज़म ऐं सदर सां मुलाक़ातुनि दौरान अफ़गानिस्तान, फ़लस्तीन ऐं वलरल कश्मीर की सूरत-हाल ते भी तफ़सील सां ॻाल्हि ॿोल कई वई। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाएं, मिट्टी तूफ़ान सां गॾु बरसात। केतिरनि ई घरनि ऐं दुकाननि जा छपरा उॾामी विया। बिजली जो निज़ाम बि डामाडोल। नवाबशाह, दादू, काज़ी अहमद, दौड़, ठारू शाह, भान सैदाबाद, नौशरो फिरोज़, मोरो, मनहड़ो, जमाल शाह ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बसकारो। सन, सिराड़ी, उडेरोलाल, मटियारी ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात ऐं तेज़ हवा सबबि छपरा उॾामी विया। मुख़्तलिफ़ हंधनि ते बिजली जा पोल बि किरी पिया। तूफ़ानी हवाउनि सबबि अंबनि जे बाग़नि खे कापारी धक। बरसात खां पोइ गर्मी जो ज़ोर घटिजी वियो। कराची में अमन अमान की सूरत-हाल ते MQM ऐं सिंध हुकूमत आमू साम्हूं। मुतहदा मेंबर्स जो सिंध असेंबली में बेगोड़ ऐं ऐवान मां वॉकआउट। मुतहदा जे अली खुर्शीदी चयो त कराची में 70 माण्हू क़त्ल थी चुका। हुकूमत अमन अमान कायम करण में मुकम्मल नाकाम थी चुकी है। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इना मेमून चयो आहे त MQM स्ट्रीट क्राइम ते सियासत चमकाइण चाहे थी। पहिरियां कराची में टारगेट किलिंग, बोरी बंद लाश ऐं हड़तालूं थींदियूं हुयूं। टारगेट किलिंग केर कंदो हो ऐं भतो केर वठंदो हो, कंहिं खां लिकल नाहे। MQM वारा पहिरियां भड़कियूं हणंदा आहिनि ऐं पोइ माफ़ी वठंदा आहिनि। खेनि अहिड़ियूं ॻाल्हियूं न करणु घुरिजनि जो खेनि माफ़ी वठणी पवे। IMF पाकिस्तान का नई माली साल जी बजट में टैक्स हदफ 12,900 अरब रुपया मुक़रर करण जो मुतालबो करे छॾियो। हुकूमत पारां ईंदड़ टैक्स हदफ हासिल करण लाइ हर क़िस्म जी टैक्स छूट ख़त्म करण जो फ़ैसिलो। नाणेवारी वज़ारत जे ज़रियनि मूजिबि IMF ईंदड़ माली साल दौरान इनकम टैक्स गोशवारा जमा कराईंदड़नि जो अंग 30 लख मां वधाए 60 लख करण जी तजवीज़ ॾिनी आहे। IMF जे मुतालबे बाद हुकूमत पारां ज़रई शयुनि, ॿिजनि, भाण, ट्रैक्टर्स ऐं ॿियनि ज़रई औज़ारनि ते मुकमल सेल टैक्स लॻाइण ते ग़ौर। दवाउनि, खुराक ऐं स्टेशनरी ते 10% ताईं सेल टैक्स लॻाइण जो इम्कान। जुडिशियल कमीशन सुप्रीम कोर्ट जे 3 खाली सीटुनि ते मुक़ररनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। चीफ जस्टिस काज़ी फाज़िसा जी सरबराही में जुडिशियल कमीशन जो इजलास। लाहौर हाई कोर्ट के चीफ जस्टिस मलिक शहजाद अहमद, सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस अकील अब्बासी के सुप्रीम कोर्ट में मुक़रर करण जो फ़ैसिलो।
लाहौर हाई कोर्ट जी जज जस्टिस शाहिद बिलाल खे सुप्रीम कोर्ट में मुक़रर करण जी मंज़ूरी। जुडिशियल कमीशन हतमी मंज़ूरी लाइ मामलो पार्लियामानी कमेटी ॾांहुं मोकिले छॾियो हो। कराची वासियुनि खे बिजली जो झटको। नेपरा के इलेक्ट्रिक जे वाहिपेदारनि लाइ बिजली ₹9.98 फी यूनिट महांगी करे छॾी। नोटिफिकेशन जारी। नेपरा मूजिब 9 महीननि जे माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में बिजली महांगी कई वई। वाहिपेदारनि खां जून खां सेप्टेम्बर महीने में ओगाड़ी कई वेंदी। पीटीआई बानी जी तस्वीरुनि मां साबित थी वियो त हू क़ैद तन्हाई जो शिकार आहे। मुशरा बीबी खे बि जेल में का सहूलियत मिलियल नाहे। क़ौमी असेंबली जे अपोज़िशन लीडर उमर अयूब चयो आहे त DGFI खे ऐवान में घुराए पुछियो वञे त छा अहिड़ी ज़बान जो नोटिस ॾेई सघिजे थो। पार्लियामेंटेरियन जी तौहीन ते DGFI खे तलब कयो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट शायर अहमद फरहाद जी बाज़ियाबी वारी दरख़्वास्त उकलाए छॾी। जस्टिस मोहसिन अख्तर ज्ञानी रिमार्क्स ते चयो त जजिस समेत केर बि कानून खां मथां हो नाहे। किथे वेही तय करणो पवंदो त कहिड़ी लाइन क्रॉस नाहे करणी। ज़रूरत पवण ते दरख़्वास्त गुज़ार ॿीहर अदालत सां राब्तो करे सघे थो। सिंध में इम्कानी बरसात ऐं बोर्ड जे ख़दशे बाद सिंध हुकूमत दरिया जे बंदनि ते रहंदड़ माण्हुनि खे आगाह करण जी हिदायत करे छॾी। चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह जी सदारत हेठि सिंध में इम्कानी बरसातुनि ऐं बोर्ड खे मुंहुं ॾियण लाइ इजलास। चीफ सेक्रेटरी चयो आहे त सिंध में जुलाई खां सेप्टेम्बर ताईं मामूल खां वधीक बरसातुनि जो इम्कान आहे। बरसातुनि सबबि सिंध जे वॾनि शहरनि खे शहरी बोर्ड जो ख़तरो आहे। दरिया जे बंदनि ते रहंदड़ माण्हुनि खे बि सूरतहाल खां आगाह कयो वञे। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मीरपुर माथेलो में काल्ह खां जारी धरणो SSP जे ख़ातिरनि ते ख़तम। SSP घोटकी शहीद नसरुल्लाह गडानी जी वालदा खां कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ 5 ॾींहनि जी मोहलत वरिती। SSP जी ख़ातिरनि ते काल्ह खां जारी धरणो ख़तम कयो वियो। धाबेजी जे सनती ज़ोन में 35 एकड़ सरकारी ज़मीन ते कब्ज़े जो नोटिस। कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ केस बि दाख़िल थी वियो। इंतिज़ामिया सरकारी ज़मीन खे ॾिनल दीवार राहेपट करे छॾी। धाबेजी थाणे ते दाख़िल FIR में यामीन ज़हरी, शुएब ज़हरी, बिल्डर फरमान सियाल ऐं ॿिया जवाबदार नामज़द। केस दाख़िल थियण बावजूद का बि गिरफ़्तारी अमल में न आई।